क़ौमी गैरत सही माने जुज़ अथव शायर गुलमूर की तदफीन संदसि अबाणे घोट राब मूर जे परसाण कई वई जैसे जनाज़े नमाज़ में वॾे अंग में शाइरनि अदीबनि साफ़नि मुमप्रस्त अॻवान शिरकत कई ऐं उन सां गॾु सियासी समाजी ॻोठाणनि जो वॾो अंग उनजो शरीक हुयो। अचो त पाण सियासी समाजी ऐं इल्मी अदबी माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो गुलमूरे बाबति छा चवणु आहे। असांजो दोस्त बल्कि सफ़ा प्यारो दोस्त ॿ ॻणाइतो ॿुणाइतो हमदर्द दोस्त ऐं अबिरज माण्हू हिक वक़्तु सहाफ़त खे बि संभाले सियासत खे बि संभाले अदब खे बि संभाले पंहिंजे बचन जी रोज़ी उन जो कमु करे ऐं सिंधी क़ौम सां जेके मसइला आहिनि उन लाइ बि सॼी सिंध में जा खोले। गुलमूरो अहिड़ो गुल हो जंहिंजी ख़ुशबू कदम ख़तमु थियणी न आहे। हिन ॻोठ में मुंहिंजा ॿ दोस्त रहिया प्यारा सभ खां वधीक हिकिड़ो क़ुर्बान मूरो ॿियो गुल मूरो। ॿई ॼणा अदम ॾेरा ई छा पर माण्हू जूं वञी ॻाल्हियूं रहंदियूं दिलि पर हिन दुनिया में वञी रहंदो आहे त गुल उहो इंसानु हो जंहिंजी ख़ुशबू हिन ॻोठ खे सदाईं मुअतरु कंदी रहंदी। मूं सां राति मुंहिंजे ॾोहिटे अनीस मूंखे फ़ोन करे चयो बाबा ख़बर अची आहे मूं ओॾी महिल ॿ सिटूं मुंहिंजे ज़हन ते आयूं जेके दोस्त ज़ाहिद राजपर खे मूं चयो त भाउ इहे मूंखां हेॾो त उहे ॿ सिटूं बि मूं हुनखे अर्पियूं। मां वधीक न लिखी सघियुसि 4 सिटूं बि न लिखी सघियुसि हिन दुख में 2 सिटूं लिखियुमि 4 सिटूं बि न लिखी सघियुसि। त ॻाल्हि इहा आहे त गुलमूरे जहिड़ा माण्हू सदियुनि में पैदा थींदा आहिनि पर गुलमूरो हिते अहिड़ो कमु करे वियो आहे जो हीउ ॻोठ सदाईं ज़िंदह जावेद ऐं ख़ुशबू सां रहंदो ऐं हिन ॻोठ में दोस्तनि जी अच वञी इहा ई जारी रहंदी जेको हुन ॿिज पोखियो आहे उन खे रुॻो ई दोस्त पाणी ॾींदा न त इहो फ़सुलु खुटण जो ई कोन्हे। गुलमूरो अहिड़ी शख़्सियत हो त मूं राति 4 सिटूं तव्हां ॿ सिटूं तव्हांखे शायदि मूंखे हींअर बि ज़हन ते न अचनि मूं जेके गुल लाइ अर्पियूं हूंदो गुल खे बसि एतिरो चई सघिजे थो गुल सदाईं मुस्कुराईंदो रहंदो सदाईं ख़ुशबू ॾींदो रहंदो सदाईं ज़िंदा रहंदो अहिड़ो दोस्त आहे सॼो घणो वकी शख़्सियत जो मालिक रुॻो न फ़क़ति साईं GM साहिब ऐं मौलाना अबूदुल्ला सिद्दीक़ जे फ़िक्र जो पोइ लॻ हुयो जंहिं तहत जदीद क़ौम पसी बुनियाद ते सिंध खे हिकु वतन ऐं सिंधियुनि खे क़ौम सुञाणंदो ऐं हुनजे छुटकारे ऐं आज़ादी लाइ हुन जदोजहद कई ऐं GSM कोई मां सां आख़िर घड़ी ताईं लॻापियल रहियो। असांजी पार्टी जे आला अदारनि जो मेंबर पिणु रहियो ऐं आउं सम्झां थो पियो त अहिड़ो पाक दामन पाक साफ़ किरदारु रखण क़ौमी तहरीक में घटि माण्हू मिलंदा। क़ौमी अदब में ही आम माण्हुनि जी चपनि ऐं गिटनि ॻाढ़नि गलनि खे अहमियत ॾियण बजाए ही जेको आहे क़ौमी अदब वतन जे माण्हुनि जो छुटकारो उन्हनि जी ख़ुशहाली उन्हनि तां मुसीबतुनि निपटाइण लाइ क़ौमी अदब जेको आहे किरदारु अदा कंदो ऐं साफ़ती किरदारु सॼे नौशो ज़िले में आउं सम्झां थो पियो त ही चंद उन्हनि माण्हुनि मां हूंदो जंहिं ते को बि माण्हू आङुर नथो खणी सघे हिन करे पोइ असां पैसनि जी तलब कई हार साफ़ती किरदार में ज़ालिम ऑफिसरनि सां महाद अटकायो ऐं सदाईं मज़लूमनि जो भरजलु गुल के हवाले से मां सम्झां थो त तमामु थोरा माण्हू आहिनि जेके पंहिंजे इलाइक़े में पंहिंजे ख़ासि तौर ते हिन साहती परगिणे में गुलमोरो जी जेका महिनत हुई जेका जदोजहद हुई हू मुकमिल तौर ते हिकिड़ो घण क़ौमी शख़्सियत हुयो ऐं उन हवाले सां अवां ॾिसंदा त जेके बि असांजा सहाफ़ती मैदान आहे असांजो अदब आहे क़ौमी सियासत आहे उन सभिनी में उनजो तमामु वॾो किरदारु हुयो ऐं प्रिंट मीडिया जो जॾहिं उरूज हुयो त उन वक़्तु 2-4 माण्हू हुया जेके तमामु घणो लिखंदा हुआ गुलमोरो उन्हनि में जेको आहे शामिलु हुयो ऐं मां सम्झां थो त हुन
में सहप ऐं रवादारी हुई ऐं उन हवाले सां अवां ॾिसंदा त सहाफ़त जो मैदान हुजे, प्रेस क्लबनि जी पॉलिटिक्स हुजे, क़ौमी सियासत हुजे, अदबी संगत जी हुजे, हुन कोशिशि कई त सभिनी दोस्तनि खे गॾु खणी हलिजे ऐं उन्हनि खे गॾु खणी ऐं जेको आहे सो मुआशिरे जा समाज जा मसइला हल कजनि। महिरबानी। तो ज़मीन सिंधीअ जे वञण खां पोइ जेको सिलसिलो उन खां पोइ वॾे में वॾो सिलसिलो हलियो आहे, हिन जे लाइ माण्हू मुहबत में में शायदि गुल जो हिसाबु पंहिंजो हो, हुनजी प्रैक्टिकल जेका सिंध सां गोबंद मालीअ ते जेके बि गैदरिंग्स कई उहो हिकिड़ो रिकॉर्ड ॻाल्हि हुई बि सिंधी ॿोलीअ जे हिसाब सां हिन जो तमामु हिकिड़ो गहिरो लॻा ऐं तमामु जेको आहे सो वधी तरी करे हमीन सिंधी हिन खे चयो त बस में रोअर माण्हुनि साईं अचो मां ख़ासि वठंदो साईं सॼो अथव उते सिलसिलो हलियो, ॾाढियूं गैदरिंग सुठियूं थियूं, सभु ॻाल्हियूं थियूं। हमीन सिंधी जे हिते न रहण जे करे जेको आहे सो थोरो मसइलो कुझु घटि वधे वरी साईं, पर असुलु हिन साईं जो इहो कोन हो त कंहिं पार्टी सां या कीअं, हीअ अहिड़ी शइ बि हो हिन जे अंदरि में के शयूं अहिड़ियूं हुयूं त दुनिया में जेके इन से के सुठियूं ॻाल्हियूं शयूं हाणे हुनजो किताबु अचे थो, ख़बर न आहे उहो आस्ते ख़बर पवंदी त हुन छा कुझु करे चुको आहे, पर हुनजी दिलि में घणो कुझु हो त अञा के वधीक किताब लिखजनि कजनि, ज़िंदगी हिन सां साथ न ॾिनो। असां सिर्फ़ु हुन लाइ दुआ कंदासीं त अलाह साईं करे हुनखे जवार रहमत में जॻह ॾिए। बाक़ी हीअ ॻाल्हि आहे त मालिक हुनजी ख़ासि मालिक जी इनायत हुई हुनजी जो महिनत तती थधी कान्हे वेल वेहण जी। हिन मूं ॾिठो त जिथे किथे लाइब्रेरी में वेठो आहे त उते ॾिसीसि, प्रेस क्लब में वेठो आहे त उते ॾिसी, दोस्तनि जो दोस्त हो, कॾहिं फ़ोन कईसूंसि देरि न कंदो फ़ोन खणो, चई ॿार ॾियो ख़बर तबियत कीअं अथव, छा पोड़ा माण्हू या वॾी असांजे लाइ जो एज़ाज़ आहे हुनजो जो पुछंदो, अलाह साईं हुनखे जन्नत में जाइ ॾींदो। काफ़ी ताज जोए वारा ॿिया जेके अदीब सिंध जा दोस्त, त हुनजो पंहिंजो कमु हो, हुनजो हिकिड़ो अहिड़ो कमु हो जो अहिड़ा दोस्त बि घणो करे ॾिसूं था अदीबनि जे हवाले सां लिखियो घणनि कुझु आहे, पर हिन जी दुनिया पंहिंजी हुई जो हुन में अंदाज़ो लॻे थो त हीअ एतिरो मोतबर माण्हू हो जो मालिक साईं हुनखे जो हेॾा सारा किथां किथां माण्हू जेके असांखे ख़बर नथी पए त अहिड़ियूं गैदरिंग थींदियूं आहिनि, न कंहिंजूं घटि ॾिठियूं, इहा जेका कूड़ कोन हिन में सचु आहे त अहिड़ियूं गैदरिंग असां घटि ॾिठियूं, पोइ इहो छोड़कारे जी निशानी आहे मरोम जे लाइ तूं पंहिंजी दुनिया ठाहे पियो। अलाह खे तव्हां साफ़ी बिरादरी खां सिंधी अदबी संगत शौक़ खां जेके पंहिंजी GSN खां शुरूआति असांजे लाइ हिकु सान्यो आहे, छो त हीअ असांजो बहितरीनु साथी हो। 1983 खां वठी असां सिंध सागर पार्टी में गॾिजी कमु कयो, उन खां पोइ इल्मी अदबी कमु बि गॾिजी कयोसीं ऐं अॼु ॾींहं ताईं गॾु हुआसीं। असांजो बहितरीनु ऐं प्यारो दोस्त हो। हक़ीक़त हीअ आहे त कल्ह जॾहिं ख़बर पई असांखे त गुलमूरे जी वफ़ात थी वई आहे त कंहिं बि क़िस्म जो यकीन न पियो अचे त गुल को हिन दुनिया छॾे वियो आहे। ऐं राति जो आउं जेॾीमहिल वेही फेसबुक ऐं चैनल ॾिसां पियो त मूंखे हिन वक़्त ताईं हुनजे तॾे ते वेही बि यकीन नथो अचे त गुल असांखां को विछड़ी आहे, छो जो अहिड़ा माण्हू अहिड़ा किरदार ज़िंदा हूंदा आहिनि। बाक़ी जिस्मानी तरह हिक ॿिए खां जुदा थियूं था, रूहानी तरह असां सदाईं गॾु आहियूं ऐं गुलमूरे जहिड़ो इंसानु मूंखे कोन थो सुझे त हीअ अहिड़ो को फराख़ दिलि माण्हू ॿियो को हिन ॻोठ जा हिन इलाइक़े जो माण्हू अहिड़ो हुजे जेको हिन जेतिरो फराख़ दिलि ऐं सियासी समाजी किरदारु रखंदड़ माण्हू हुजे। गुल हितां जो जेको साथी परगिणे जो अदीब इल्म जो ख़ज़ानो, हितां जी सियासी सरगर्मी जेके गुल जो हूंदियूं, गुल असांजो बिरादरी जो हूंदो, गुल असांजो विछोड़ो, गुल जो असांजो वॾो हिकिड़ो ख़ाल महसूसु थिए थो। गुल जो विछोड़ो असांखे जेको मुश्किलुनि जो ख़ाल भरिजणु खपे। गुल जहिड़ी क़ौम शख़्सियत या गुल जहिड़ी जेकी शख़्सियत उहा असांखे तमामु न थोरे वक़्त में मुश्किल वॾो माण्हू हो, असांजो साहिती ज़िलो छा पर सिंध जो तमामु बरजुस्तो सहाफ़ी अदीब लेखक हुयो। हुन जूं सिंध लाइ जेके बि हुन कोशिशूं कयूं, ख़िदमतूं कयूं, उहे सॼी उमिरि साराहिबियूं ऐं ॻायूं वेंदियूं। गुल हुयो, अॼु गुल असां में न रहियो आहे ऐं सॼी संगत बुखारी आहे। हुनजो सॼे सिंध जे लाइ छा ऐं ख़ासि तौर ते रोशल शूर उजागर करणु ऐं जेके बि समाजी सियासी मसइला हुआ उन ते कम्यूनिटी खे मोबिलाइज़ करण में, इल्म जी रोशनी खे फैलाइण में, क़ौमी काज़ खे मज़बूत करण में हिकु वॾो किरदारु हो। हीअ हिकु साबरीन ऐं बहितरीनु साफ़ी अदबी दोस्त रहियो। असांजी दुआ आहे त अलाह ताला हुनखे जन्नत में अला मक़ाम अता फरमाए। जी शाइरनि अदीबनि जा वीचार ॿुधा, हुननि जो चवणु आहे त गुलमूरे जो ख़ाल कॾहिं बि भरिजी न सघंदो। संदसि लिखणियूं